إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. وقال الله عز وجل في كلامه المجيد وما أمروا إلا ليعبدوا الله مخلصين له الدين حنفاء ويقيموا الصلاة ويؤتوا الزكاة وذلك دين القيمة. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाणा इबादत बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो तन्हा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे ना जुमे में खुतबे जो उन्वान आहे इबादत जी रूह इखलास अने तक़वा आहे। इबादत नेकी जेकी पण पाण कयूं था कि अल्लाह ताला वटि ये इबादत पुगी है कि नहीं पुगी तंहिंजी निशानी गुरो है। अजे दौर में अजे ज़माने में नेकी करण जेतिरी मुश्किल है इन कदा वधारे नेकीअ खे बचाइणो अने संभालणो मुश्किल है। हिकिड़ो त इंसान उहो आहे जंहिं वटां नेकी बिल्कुलु थी ज नथी, इबादत समूरी थी नथी। ॿिए पासे उहो इंसान आहे जंहिं वटां नेकी थिए थी, इबादत पण थिए थी, पण पंहिंजी नेकीअ खे पंहिंजी इबादत खे उहो बचाए नथो सघे। इबादत खे बचाइणो, नेकीअ खे बचाए रखणो ई असल आहे। पाण जेकॾहिं को वण पोखे छॾियूं, वण पाण पोखे छॾियूं ऐं वण पाण एतिरे लाइ करे पोखियूं जे ही वण वॾो थिए
त मुंहिंजे घर में मुंहिंजे वाड़े में खासो लॻे अने मूंखे इन जी छांई पण मिले ने मिठो ने खासो वण ऐं इन मां फल फ्रूट पण मूंखे मिले त ख़ाली वण खे पोखे ने पाण छॾे ॾियूं ई वण वॾो की न थींदो, सुकी वेंदो। इन वण खे बचाइणो पवंदो, इन वण खे बाउंड्री करणी पवंदी, इन वण जी पाण खे नियार करणी पवंदी, इन वण खे पाणी पीआरणो पवंदो, त ई वण जेको आहे वॾो थींदो। नेकी हिकिड़ो वण आहे, इबादत हिकिड़ो वण आहे। ई ॿिज पाण फिगायूं था ज़मीन में त ॿिज उगे थो, ईअं जे पाण जरा सजदो कयूं था, पाण नेकी कयूं था, सदको ने ख़ैरात कयूं था, गमे जी इबादत कयूं था, त सम्झी लाहियो पाण हिकिड़ो ॿिज फिगाए छॾियो आहे। ई ॿिज उगंदो उन टाणे जिन टाणे इन ॿिज खे पाण बचाईंदासीं। न ई उहो वण आहे जे इन वण जी छांई पाण खे तैर खपंदी जरा सिज पंहिंजे मथे मथे उगंदो। ई उहो फल ने फ्रूट आहे इन वण जो, ई तैर पाण खे खपंदो जहिड़ा पंहिंजे जिस्म मथे कपिड़ो पणिजी न हूंदो। उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में को छांई न आई, उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में जिगरी दोस्त हिक ॿिए जा कट्टर दुश्मन बणी वेंदा, उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में माइत्र पिंड जे औलाद खे सुञाणंदा बणिजी वेंदा, उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में सॻा भाउ पाण जा हथ कढी वेंदा, उन ॾींहुं जेकॾहिं को वस्तु पाण खे कमु अची ईंदी त पंहिंजो अमल कमु अची, पंहिंजी नेकी कमु अची ईंदी, पंहिंजी इबादत पाण खे कमु अची ईंदी। नेकी पाण कई आहे, पाण नमाज़ूं पढ़िया आहियूं, पाण जुमे जी नमाज़ पढ़िया आहियूं, पाण सदको ने ख़ैरात कयो आहे, पाण रमज़ान जा रोज़ा रखिया आहिनि, पाण माण्हू से ख़ैर खाई भलाई कई आहे, पाण हज में उमरो करे आया आहियूं, पाण नेकियूं जाम कयूं आहिनि, पर ई वण जेको पाण पोखियो आहे, ई वण उगो आहे की न आहे उगो? इन वण जे आसरे पाण वेठा आहियूं जो मूंखे क़यामत जो ॾींहुं छांई मिले, उते पाण हलो न पंहिंजो वण जेकॾहिं उगियो ज न वे त पाण केॾा वेंदासीं? एतिरे नेकी करणी जेतिरी ज़रूरी आहे, इन कथा पण वधारे ज़रूरी आहे जो पंहिंजी नेकीअ खे पाण बचायूं, पंहिंजी इबादत खे पाण बचायूं। इनखे इख़लास चवाजे, जीअं मूं खे चयो जो उनवान जेको आहे उहो आहे इबादत जी रूह इख़लास आहे। रूह कुरे खे चवाजे। पाण मड़े हिनटाणे मस्जिद में वेठा आहियूं, एतिरे लाइ करे वेठा आहियूं जो पंहिंजे अंदरि रूह आहे, पाण जीअरा आहियूं। ही रूह जेकॾहिं पाण में जा निकिरी वञे, पाण गमे अहिड़ा फुटरा हों, पाण गमे अहिड़ा बरूका हों, पाण गमे अहिड़ा ख़ासा हों, पंहिंजे हिन जिस्म जी कीअं क़ीमत न? रूह निकिरे पुठियां जेतिरो जपाटो थी सघे माण्हू खे पाण दफ़न कयूं था। कुला माण्हू फुटरो आहे, माण्हू बरूको आहे, ख़ासो आहे, भलो आहे, पाण तंहिं हूंदे पाण हुनखे दफ़न करे छॾियूं था, कुला कयूं था। कुला जे हिनखे थोरो टाइम पाण रखियो त बदबू पैदा थी वेंदी, हिनखे दफ़न करणो पवंदो। कुला इन में रूह न आई, रूह ख़तम थी वई आहे। ईअं जो पंहिंजो नेकियूं, पंहिंजी इबादत गमे एतिरी भली वे, गमे एतिरी सुठी ने सुहिणी वे, गमे एतिरी ख़ासी ने वॾी हुए, पर जेकॾहिं उन में इख़लास न आई त सम्झी लाहियो पंहिंजी जेको नेकी आहे रूह वग़ैरह छटकंदी। इहा नेकी जेकॾहिं रूह निकिरी वञे त ई नमाज़ वे त बने, सदको ने ख़ैरात वे त बने, ई हज ने उमरो वे त बने, या ॿियो गमे ई पंहिंजो ख़ासो अमल वे। जेकॾहिं इख़लास न आई त पाण खे ई अमल पंहिंजो कॾहिं कमु की न अचे। नेकी एतिरे लाइ करे पाण न कयूं जे माण्हू मूंखे नेक चए, पाण ख़ैर खा एतिरे लाइ करे पाण न कयूं जे माण्हू मूंखे ख़ासो माण्हू चए, पाण सदको ने ख़ैरात एतिरे लाइ करे न कयूं जे माण्हू मूंखे सखी चए।
न बल्कि जेको पण नेकी कयूं उहा नेकी अल्लाह ने पंहिंजे विच में राज़ हुअणो खपे, जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर न हुअणी खपे। कहावत है न, नेकी कर दरिया में ढाल। जेको नेकी कयो दरिया में फिगाए छॾियो, यानी पुठियां ख़बर कंहिंखे न पए नेकी वई केॾां। पर अॼु जो दौर अहिड़ो है, नेकी कर अने मोबाइल पे डाल। सजदो कयां त पण फोटो कढी हलायां ऐं हींअर सजदो कयां पियो। क़ुरान जी तिलावत कयूं त फोटो कढी हलायूं ऐं हींअर तिलावत कयां पियो। ई मड़े वस्तु पंहिंजे अमल खे बर्बाद करे छॾी। नेक अमल इंसान जो अहिड़ो हुअणो खपे। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 7 क़िस्म जा इंसान जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन अर्श हेठि छांई ॾींदो। 7 क़िस्म जा इंसान क़यामत जो ॾींहुं, ई 7 क़िस्म जा ख़ाली 7 की न हूंदा, 7 क़िस्म जा 7 वकले जा अलॻि अलॻि माण्हू हूंदा। हिक हिकिड़ी क़िस्म में, हिक हिकिड़ी वकल में, ग्रुप में लखों करोड़ों माण्हू हूंदा। 7 अलॻि अलॻि माण्हू जा ग्रुप हूंदा। उन्ही में हिकिड़ो ग्रुप ऊ हूंदो, ऊ माण्हू हूंदा, रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु। अहिड़ो इंसान जंहिं अल्लाह जे नाले मथे सदको ने ख़ैरात कयो, नेकी कई, अल्लाह जे नाले मथे कंहिंखे 2 रुपया ॾिना, अने इन अंदाज़ में ॾिना जे सवारे हथ के जेको वस्तु ॾिने पे, सवारे हथ, अवरे हथ के पण ख़बर न आई पई सवारे हथ कोरो ॾिने। सदके ने ख़ैरात के अहिड़ो लिकायो ने जेको इंसान पिन जी नेकीअ खे लिकाए थो, उन जी नेकी जेको अल्लाह ताला वटि क़बूल आहे। एतिरे लाइ करे पंहिंजूं नेकियूं पाणखे ईअं लिकायूं खपे जीअं पंहिंजे गुनाह खे पाण लिकायूं था। पाण बड़े गुनाहगार आहियूं, खता मणी वटा थिए थी, भुल मणी वटा थिए थी, ग़लती मणी वटा थिए थी, गुनाह मणी वटा थिए था। पण आऊं आंखे साम्हूं खासो लॻां थो ऐं मूंखे साम्हूं खासा लॻो था, कुला पाण हिक पंहिंजे गुनाह खे लिकाए वेठा आहियूं। कंहिंखे न आहे ख़बर आऊं केतिरो गुनहगार आहियां, मूंखे न आहे ख़बर ऐं केतिरा गुनहगार आहियो। पाण पिंड जे गुनाह खे लिकाए छॾियो आहे, पाण खासा लॻूं था। ईअं हिकिड़ो इंसान जेको पिन जी नेकीअ खे लिकाए छॾे थो, अल्लाह ताला खे उहो खासो लॻे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवारिकुम। अल्लाह ताला आजी शक्ल ने सूरत के नथो न्यारे, अल्लाह ताला आजे चेहरे के नथो न्यारे ऐं केतिरा फुटरा आयो, केतिरा खूबसूरत आयो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरे के न्यारे तो, वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अअमालिकुम। अल्लाह ताला आजी दिल के न्यारे तो ने आजे अमल के न्यारे तो। अल्लाह रब्बुल आलमीन अमल के जर न्यारे तो, तेरा बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हो के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बांगो बनाए छड़े तो। हिकिड़ो गुलाम हबशी कारो कलोटो जंहिंजी को पण शक्ल न हुई, खूबसूरत न हुआ, पण इज्जत अल्लाह रब्बुल आलमीन जरा वधाए तेरा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी ज़बान से चए था, बिलाल अमल कहिड़ो कईं पियो, जन्नत में मूणो पण मांद वञे पियो। ए बिलाल, जन्नत में तोजे पगे जो खुड़का मूसो है, तू कहिड़ो अमल कईं तो जेको हेॾो मड़े अल्लाह रब्बुल आलमीन तोखे सवाब ॾे थो, तोजे जन्नत में तोजे पगे जो खुड़काओ सुणी अचां पियो। बिलाल केरु हुआ? फुटरा, खूबसूरत, गोरा? न न, पण अल्लाह रब्बुल आलमीन के पसंद हुआ कुल्ला, उन्हीं वटि तक़वा हो, उन्हीं वटि नेकी हुई। अमल इंसान जरा करे तर इंसान पिण जे अमल के लिकाए। कई नबी दुनिया में आया, अल्लाह ताला कुरान में फरमाए तो, वरुसुलन क़द क़ससनाहुम अलैका मिन क़ब्लु व रुसुलन लम नक़सुसहुम अलैक। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन धरती मथे, हिन ज़मीन मथे, हिन जहान में, हिन दुनिया में असां घणा रसूल हलाया, उन्हीं रसूल में जा अमोक रसूल जो ज़िक्र असां कयो आहे, रसूल जा नाला खे ॾसिया आई, अने घणा रसूल अहिड़ा आई जंहिंजी ॻाल्हि पण असांखे साम्हूं न आई पई करे। पाण सुनो था 1,24,000 पैगंबर आया, क़ुरान करीम के खोलियो, ख़ाली खे 5 नाला मिलंदा नबीअ जा, ॿिया नबी केॾा विया?
ही लखों नबी इन जो ज़िक्र किथे पढ़ना है, कंहिं किताब में पाके कि न मिलंदो, पर अल्लाह ताला वटि उमड़ लिखिया पिया। उनी मेहनत कयो, उनी कोशिश कयो, उनी अल्लाह रब्बुल आलमीन जी दीन जी दावत ने तबलीग माण्हू के सामने पेश कयो। किथे उन जो नालो पढ़ना है, पर अल्लाह ताला वटि नालो लिखियो पियो है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे मूंखे ॾेखारे में आयो कि कई माण्हू कई नबी अचींदा क़यामत जो ॾींहुं, कंहिं नबीअ भेरा 3 माण्हू हूंदा, खाली 3 माण्हू, सॼी पिंड जी क़ौम मां खाली 3 माण्हू उनखे मञिया। कंहिं नबीअ भेरा खाली 2 माण्हू उबल हूंदा, कंहिं नबीअ भेरो खाली हिकिड़ो ज माण्हू उबो हूंदो, अने कोक नबी अहिड़ो पड़ अचींदो जो हिकिड़ो हिकिड़ो उबो हूंदो, उन भेरो केरु न हूंदो। अहिड़ा पर नबी इन धरतीअ मथे आया आहिनि। अल्लाह उन जो ज़िक्र न आहे कंहिं, अल्लाह उन जी ॻाल्हि न आहे कंहिं किताब में लिखियल न आहे, कंहिं फूटो में न आहे उहो, पर अल्लाह ताला वटि उन जो मर्तबो ऊंचो आहे। उन जेको अमल कयो अल्लाह लाइ करे कयो। हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾा साहबी आहिनि, अज़ीम साहबी आहिनि, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राज़दार। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़ ऐं माण्हू जा नाला उन्हीं खे दसिया, ॿिए कंहिंखे न दसिया। प्यारा चागला साहबी आहिनि, नमाज पढ़नि था, नमाज पढ़िया रुअण लॻा, नमाज में एतिरो रोना जे ॿूकूं चालू थी वियो, घणो रोना। पोइ जब नमाज खे पूरी कयो, सलाम वारियो, तर निहारियो त पुठियां हिकिड़ो माण्हू उभो आहे, पुठियां हिकिड़ो माण्हू उभो आहे न, उन हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रोअंदे ॾिसी था थियनि। हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवनि था, उनखे, उन माण्हूअ खे, मुंहिंजा भाउ तो वटि भलाई कयां थो, हिन रुअण जी ॻाल्हि कंहिं वटि न कजां, कंहिंखे न चओ जे आउं नमाज़ में रुनोसि पई, एतिरी तो वटि भलाई कयां थो। हीअ अल्लाह ने मुंहिंजे विच में राज़ ऐं 3 माण्हू खे ख़बर न पवणी खपे। इमाम मालिक बिन अनस रहमहुल्लाह मदीने जा इमाम हुआ। उन्ही पिंड जे ज़माने में हिकिड़ी किताब लिखियो अथई, हदीस जी किताब, जंहिंजो नालो मौता। मौता इमाम मालिक अॼु पण मौजूद है, हर जगह मथे अॼु पण पढ़ाई में अचे थी मदरसे में। इमाम मालिक जॾहिं किताब लिखियो मौता इमाम मालिक, त माण्हू उन वटि आया, न चयो इमाम साहब भई किताब लिखो था। ॿिया जेको आलिम रहिया, ॿिया जेको उलमा रहिया, उहे पण किताब लिखे पिया, त आजी किताब लजंदी की न केॾा वेंदी ख़बर की न पवंदी। किताबूं जाम लिखजे पयूं, त ऐं कुला लिखो था। इमाम मालिक उनटाणे हिकिड़ी ॻाल्हि चयो हो, मा कान लिल्लाहि बाक़ीन, जेको अल्लाह लाइ करे किताब लिखबी वो बाक़ी रहंदी। उन ज़माने जा ॿिया उलमा हुआ, उन ज़माने में ॿिया लिखंदड़ घणे हुआ, उन जाम किताबूं लिखियो, उहा अॼु हिकिड़ी पण किताब दुनिया में मौजूद न आहे। इमाम मालिक जी मौता हर जगह मथे मौजूद है। कुल्ला मा कान लिल्लाहि बाक़ीन, जेको अल्लाह लाइ करे अमल थींदो उहो बाक़ी रहंदो। अल्लाह उन कम जी हिफ़ाज़त करे जेको इंसान अल्लाह लाइ करे करे। इमाम अयूब सुख्तानी रहमतुल्लाह अलैह वॾा इमाम आहिनि, उन्हीं जे बारे में अचे थो जो मुसलसल लगातार 20 वरे सूदी अल्लाह ताला जी उन इबादत कयो, तहज्जुद जी नमाज पढ़ंदा हुआ, पण पिंड जे पाड़ोसी खे पण ख़बर की न वई हू माण्हू जेको तहज्जुद जी नमाज पढ़े। अहिड़ा इंसान हुआ, अहिड़ा पण कई इंसान धरतीअ मथे आया आहिनि जंहिं सॼी ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे इबादत कई है, पण कंहिं माण्हूअ खे ख़बर न आहे पई उन अल्लाह ताला जी केतिरी इबादत कई है। हिकिड़ी किताब है, वो किताब आम पण ॾिठा हूंदा, हिस्नुल मुस्लिम। हिस्नुल मुस्लिम दुआएं जी नंढड़ी किताब है। बच्चे खे जेको पाण दुआऊं यादि करायूं त उन किताब में यादि करायूं था। ये किताब सऊदी अरब जे आलिम सईद अल क़हतानी लिखे रहमहुल्लाह, थोड़ा वरे पहला उनजो इंतकाल थियो है। सऊदी अरब जा आलिम हुआ सईद अल क़हतानी रहमहुल्लाह।
वो किताब एतिरी दुनिया में मक़बूल थई, एतिरी दुनिया में पखड़ई, एतिरी माण्हुनि खे पसंदि आ वई, ऐं जंहिं मस्जिद में वञो, जंहिं मदरसे में वञो, आंखे वो किताब मिलंदी। हिस्नुल मुस्लिम, नंढड़ी किताब है, मामूली दुआएं जी, जगह जगह मथे हर मुल्क में पुॼी वई है। तर हिकिड़े फरा माण्हू उन्हीं खे पुछियो, उन आलिम खे, जे ये किताब जो हर जगह मथे पुॼी वई है, तंहिंजो राज कहिड़ो है? आजी किताब हेॾी क़बूल कोला थी है, हेॾी माण्हू खे पसंदि कोला वई है। तर सईद अल क़हतानी रहमहुल्लाह जंहिं किताब लिखई वई, उन जवाब ॾिनो, ई मूं ने अल्लाह जे विच में राज है, ऐं कंहिंखे पण न चाहे। अल्लाह अल्लाह करे जो अमल थी थो न, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे कॾहिं ज़ाहिर थो करे। दुनिया में पण अल्लाह ताला उन अमल जो ख़ासो बदिलो ॾे थो, अने क़यामत जो ॾींहुं पण अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे ख़ासो बदिलो ॾींदो। वरजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ादत ऐना, अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं उन इंसान खे अर्श जी छांव नसीब कंदो, जंहिं तन्हाईअ में, सुञ में, हिकड़ाईअ में, जिते को पण इंसान नाई, उते अल्लाह खे यादि करे अने लुड़का वाया हूंदा, अल्लाह ताला उनखे अर्श जी छांव नसीब कंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, क़ुरान करीम के पां खोलियूं या पां हदीस के खोलियूं, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं माण्हू जो ज़िक्र करे तो जो माण्हू इख़लास वारा आहिनि। जंहिं माण्हू जी दिल में ख़ुलूस है, अॼु ख़ुलूस ख़त्म थी वियो है। अॼु नेकी पां कयूं था, पर नेकी पां एतिरे लाइ करे कयूं था जो माण्हू मुंहिंजी वाखाण कयूं, माण्हू मुंहिंजी तारीफ़ कयईं, मुंहिंजो नालो वॾो थियणो खपे, जा हेॾो नेक माण्हू, एतिरो ख़ासो माण्हू आहे। न, बल्कि इंसान नेकी कंदो वे त पंहिंजी नेकीअ खे ढके, पंहिंजी नेकीअ खे छुपाए। इंसान अहिड़ो हुअणो खपे। इब्न खैसम रहमहुल्लाह हिकिड़ा वॾा इमाम गुज़रिया आहिनि, उहो पंहिंजे कमरे में वेही करे क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, ॾिसंदा हुआ जे ॿाहिरां को माण्हू अचे थो त क़ुरान खे ढके रखी छॾींदा हुआ, क़ुरान खे लिकाए छॾींदा हुआ, ढके छॾींदा, कुला हिन माण्हू खे ख़बर न पए क़ुरान जी तिलावत कई पई। ही अल्लाह ने मुंहिंजे विच में हिकिड़ो अहिड़ो अमल है जे मूं खां सवाइ टे कंहिंखे ख़बर न पवणी खपे। अने इंसान जरा अमल करे तो, अल्लाह ला करे को अमल करे तो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे अमल के जरूर कबूल करे तो, अने पो दुनिया में पण इज्जत दे तो ने अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान के क़यामत जो ॾींहुं पण इज्जत से नवाज़ींदो। नबी मुहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कान युरीदु रिज़ल्लाही, जो कोई इंसान अल्लाह रब्बुल आलमीन के राज़ी करण चाहे तो, बेसख़तिन नास, माण्हू भले नाराज़ थी वञे पर अल्लाह राज़ी थियणो खपे। अरज़ल्लाहु अन्हु नास, अल्लाह रब्बुल आलमीन माण्हू के पण उन माण्हू खां राज़ी करे छॾे थो। अने जेको माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन के नाराज़ करे तो ने माण्हू के राज़ी करे तो, अल्लाह ताला अहिड़ो टाइम ॾिनी अचींदो, अल्लाह ताला अहिड़ो टाइम खणी अचींदो जे माण्हू पण नाराज़ थी वेंदा ने अल्लाह पण नाराज़ थी वेंदो। न नेकी जेको आहे, नेकी नेकी उगे थी, नेकी ॾिसजे थी, पाण नेकी कयूं था, पण जर पंहिंजी दिलि में तक़वा न आई, पंहिंजी दिलि में ख़ुलूस न आई, त नेकी करे मस्जिद मां ॿाहिरि निकिरियासीं त को अमल करे पाण अञा थोरो क टाइम गुज़ारियो आहे, अने नेकी जो असर ख़त्म थी वियो। नेकी उहो आहे जंहिंजो असर इंसान जी ज़िंदगी मथे नज़र अचे। तक़वा, तक़वा नेकी जी अलामत आहे। मुत्तक़ी माण्हू जो अल्लाह क़ुरान में वार वार ज़िक्र कयईं, कुला कयईं, एतिरे लाइ करे जेको इंसान नेक हूंदो उहो तक़वा वारो। तक़वा करे के चवांसि, तक़वा जो मतलब है गुनाह खां बचणो। इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबन मौक़ूता, अल्लाह फरमाए नमाज ईमान वारे माण्हू मथे वक्त मथे पण फर्ज है। ने पो नमाज जो जिक्र करे अल्लाह फरमाए इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, नमाज इंसान के गुनाह खां रोके थी। नमाज पां पढ़ो पिया ने ॿाहिरि निकिरे बेरो पां माण्हुनि जो गिलाउ ने गीबतूं कयूं पिया, नमाज पां पढ़ो पिया, चोरियूं पां कयूं पिया,
नमाज पां पढ़ो पिया, हराम पैसो पां खियो पिया, नमाज पां पढ़ो पां ज़िना बदकारी पां कयूं पिया, इन जो मतलब ई है पांजी नमाज कबूल नहीं थई। नमाज जरा कबूल थी थी, नेकी जरा कबूल थी थी, तो गुनाह के उनटाने फुल स्टॉप लगी हुई, कोई इंसान गुनाह का बची रहे। ये अलामत है, ये निशानी है जे इंसान जी नेकी कबूल थई है तो इंसान गुनाह का बचंदो। अने गुनाह जे कदे कदे के थी पण वने त फौरन अची करे अल्लाह रब्बुल आलमीन वटि तौबा ने इस्तिगफार कंदो, मुंहिंजा रब मूंटा गुनाह थी वियो है। तक़वा ई है, पा नेकियूं कयूं पिया, पा मथे असर को बाक़ी है। कई अड़ा इंसान अज हिकिड़ी मुनासिबत है जे पंहिंजा कई भा अज हिन बस्तीअ में जा, हिन ॻोठ में जा वञे था उमरो ने हज का उमरो करे ला करे, पाके खुशी है, पा अल्लाह ताला वटा दुआ करो था अल्लाह ताला नी सफर के आसान बनाए। पा ये दुआ करो था अल्लाह रब्बुल आलमीन के वधारे में वधारे नेकी करे जी तौफीक अता फरमाए, ने अल्लाह ताला इन्हीं जी नेकी में खुलूस पैदा फरमाए, ने जेके पर नेकी कई अल्लाह ताला पंहिंजे दरबार में कबूल फरमाए। पण हिकिड़ी आंखे सामने ॻाल्हि दुख जी करणु चाहियां थो उन उम्र जे ताल्लुक से, जे माण्हू अहिड़ा पण कई आई, उमरो करे आया, हज पण करे आया आई, पण हालत इहे जे उ नमाज हिकिड़ो वक़्त पण नथा पढ़े, कुला पढ़िया, हज कुला पढ़िया, उमरो कुला पढ़िया, एतिरे लाइ करे जे माण्हू मूंखे हाजी साहब जे माण्हू मूंखे उमरो करे आयो, उमरो करे अॼु 50-60 हज़ार ॾेई लख रुपया ॾेई करे तूं हाजी साहब बनी वञे। हाजी साहब चौराण को वॾी ॻाल्हि न आहे, बल्कि असल हाजी इंसान अल्लाह ताला वटि हाजी बने, ये वॾी ॻाल्हि है। पाण निहारियूं था जेकॾहिं हिकिड़ो इंसान उमरो ने हज करे आयो है अने अञा पण हालत ई है जे सुबुह सांजी ॾाड़ीअ मथां पतरी फिरे पियो, तोखे उमरो फ़ाइदो कोन करे पियो है। तो जो रंग ने रूप बदलणो खपे, तो जी ज़बान बदलणी खपे, तो जी बोलछा बदलणी खपे, तो जो तरीक़ो बदलणो खपे, तो जो अमल बदलणो खपे, त ख़बर पए तूं हज पण करे आवे न, तूं उमरो पण करे आवे। बाक़ी इंसान खाली आटो ॾेई वरी अचे, अहिड़ा पण कई अफ़सोस जी ॻाल्हि पांखे मिले था, अहिड़ा भाउ उन खे पाण पुछो जे कोरो अरकान पूरा कयां कोरो कयां, च पांखे कीअं ख़बर न आहे, रूम में वेठा हुआसीं ॾींहं पूरा करे वरी आयासीं। खोटा ख़र्चा पाण तोड़ियूं पिया, खाली नाले पूरतो जाऊं हाजी बनी वञे न, बल्कि हज ने उमरो करे अचो त पुठियां ख़बर पए जे उन उमरो की न कए वे तरह ॿियो इंसान हो न, हाणे ॿियो इंसान बनी वियो आहे। हज पुठियां उमरे पुठियां पां जेकॾहिं पहिरीं नमाज पढ़ंदा हुआसीं, ॿई सिफ़ में हुआसीं, त हज ने उमरे पुठियां पां पहली सिफ़ में हुअण खपऊं। नेकी पिन जो रंग ॾेखारे थी, नेकी पिन जो रंग छॾे थी पां मथे, पां नेकी करे अचूं त उन जो रंग पां मथे नज़र अचणो खपे, हाँ ही माण्हू नेकी करे आयो आहे। गमे ये बात वे, गमे ये नेकी वे, पां नेकी कयूं त पंहिंजे दिलि में खुलूस वे अने तक़वा हुअणो खपे। वण पोखजे त वण ॾिसणो पण खपे जा वण पोखियल आहे। हिकिड़ो वण पां पोखण वञूं था, नेकीअ जो वण, इबादत जो वण, ई वण वॾो थिए नज़र अचे न, नज़र कीअं अचे, नज़र ईअं अचे जे माण्हू पिण तब्दील थी वञे, 5 टाइम जो नमाज़ी बनी वञे, नेक ने भलो ने खासो बनी वञे, त ई इंसान जी असल नेकी है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, नेकी जेको आहे, इबादत जेको आहे, मूं आखे साम्हूं ॻाल्हि कई शुरू में करण जेतिरी मुश्किल है, उन खां वधारे मुश्किल है नेकीअ खे बचाइणो, पंहिंजी नेकीअ खे बचायो। किथे पण पिंड जी वाखाण न कयो, किथे पण पिंड खे वॾा न सम्झो, किथे पण पिंड जी नेकी जो कॾहिं ज़िक्र पण न कयो, बल्कि अहिड़ा पण पंहिंजा कई वॾा वॾा सलफ़ गुज़रिया आहिनि जे माण्हू उन जे बारे में ॻाल्हि कंदा हुआ जे ही माण्हू जेको आहे नेक आहे, हितियूं नेकियूं करे थो, त उहो चवंदा हुआ न न खोटी ॻाल्हि, उहो ॿियो केरु हूंदो, आउं न आहियां। पिन जी नेकीअ खे लिकाए लाइ करे कॾहिं कूड़ पण करे वेंदा हुआ जे अल्लाह खां सवाइ मुंहिंजी नेकीअ जी, मुंहिंजी भलाईअ जी, मुंहिंजी इबादत जी कंहिंखे ख़बर पण न पवणी खपे। जेको माण्हू तहज्जुद जी नमाज़ पढ़े था, अल्लाह खे उहो माण्हू वधारे पसंदि कोन्ह आई, एतिरे लाइ करे जे अल्लाह खां सवाइ ने दुनिया ॿिए कंहिंखे पण उनखे ख़बर नथी हुजे न कई नेकी कई।
मणे सुता पिया निंद्र में तेर अची करे अल्लाह के जो सजदा कई त माण्हू अल्लाह के मिठा आहिनि पोइ अल्लाह के वणे था बोला दुनिया वारे के ना ही ख़बर हिकिड़ो बानो हिंटाणे पण मूंखे सजदा करे पियो पण पिन जे सजदे मथे पिन जी नीकीअ मथे कॾहिं गुरूर ने घमंड न हुअणु खपे जां हेतिरो नेक या कॾहिं पण न इमाम सादी जे बारे में अचे थो बयान कई था जे असीं हिकिड़े फरा सफ़र में हुआसीं सफ़र में हुआसीं हिकिड़ी जॻह मथे असीं राति जो टिकियासीं असीं मण सुम्ही रहियासीं निंद्र में असां मुंहिंजा हिकिड़ो मुसाफ़िर जेको असां बेरोज हो उहो राति जो उथिए थो तहज्जुद जी नमाज़ पढ़े थो नमाज़ पढ़ी दुआऊं घुरे थो दुआ घुरंदे घुरंदे चए थो अल्लाह न्यार आऊं तौला करे नेकी कयां पियो ऐं तहज्जुद जी नमाज़ पढ़ियो या ऐं दुआ घुरां पियो न ही मण सुता पिया आहिनि केरु उथियो न आहे कहिड़ा बदबख़्त आहिनि कहिड़ा बदनसीब आहिनि मण निंद्र नीकी मिठीअ सुता पिया आहिनि त इमाम सादी खे सारा थी त इमाम सादी चवंदा पुत्र तूं सुम्ही रहो पुत्र तूं सुम्ही रहो तूं सुतो पियो वए न जेकॾहिं न उथियो त ओला करे कर खासो हो तो जी नीकीअ मथां पाणी फेरे छॾे है तूं नीकीअ लाइ करे ना ई उथे तूं माण्हू खे अल्लाह ताला वटि बदनाम करे लाइ करे उथियो हुई नीकी तूं कर ॿियनि जो राबू तूं कुला अल्लाह खे ॾींहुं तुंहिंजी अहिड़ा बाण माण्हू आहिनि एतिरे इंसान कॾहिं पिन जी नीकीअ मथे गुरूर ने घमंड न करे पाण गमे एतिरी नीकी करे लाहियूं पाण गमे एतिरो ख़ासो अमल करे लाहियूं पण जे कॾहिं पंहिंजी नीकीअ में खुलूस न आहे त उहा अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल जे न आहे उन नीकीअ में जेकॾहिं खुलूस आहे अल्लाह रब्बुल आलमीन बचाइण चाहींदो त मामूली नीकीअ मथे अल्लाह इंसान खे बचाए छॾींदो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तक़िन नार वलो बिशक्की तमरा ऐं दोज़ख जी बाहि खां बचो खजूर जी अर्धी पीछी ॾेई करे अर्धी पीछी अल्लाह त अहिड़ो क़दरदान है अल्लाह एॾी क़दर करे थो कि खजूर जी अर्धी पीछे मथे पण अल्लाह ताला बाने खे माफ़ करे छॾे थो पूरत है नेकी वॾी हुए ज़रूरी न आहे नेकी जेको पाण कयूं खुलूस वारी हुए सच्चाई वारी हुए नियत उन में साफ़ पे इन्नमल अअमालु बिन्नियात नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमल जो दारो मदार नियत मथे है वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन अल्लाह फरमाए माण्हू खे ई हुक्म ॾिने में आयो है जे अल्लाह ताला जी इबादत कई त खुलूस से कई दिल में रियाकारी न हुअणी खपे इखलास हुअणो खपे मुंहिंजो नालो निकरे ऐं मशहूर थियां माण्हू मुंहिंजी वाखाण कई माण्हू मुंहिंजी तारीफ़ कई न दिल में कॾहिं पण ख़्याल न हुअणो खपे दिल में ई ख़्याल हुअणो खपे रब तौला करे अमल कयां थो गुनहगार आहियां खताकार आहियां तो गफूर आहियां रहीम आहियां मामूली अमल पेश कयां तो ए रब रहमान मुझे अमल खे तो क़बूल करे लाइजाए ई इंसान जी नियत हुअणी खपे अॼु पाण मां तक़वा ने खुलूस ख़तम थींदो अचे ॾेखाव पाण में वधंदो अचे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि पंहिंजी नीकीअ जे अंदरि पाण खुलूस पैदा कयूं पाण तक़वा दिलि में पैदा कयूं नेकी जर पाण करे लाहियूं तंहिं पुठियां नेकीअ खे पाण संभालियूं ई ज़रूरी आहे हज ने उमिरि मथां वरी अचूं त क़ाइम ई पाण नमाज़ी बनी वञो 4 ॾींहं नमाज़ पढ़ंदासीं पोइ वरी छॾींदासीं हिन जो कीअं अर्थ न आहे कीअं फ़ाइदो पण न आहे ते ज़रूरी है कि पाण नेक जर बनो था त मुकम्मल नेक बनो अल्लाह ताला वटां दुआऊं करो जे अल्लाह ताला पाण ॿिनी खे नेकीअ मथे क़ाइमु रखे ने पाण नियत पण कयूं अल्लाह ताला खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हि मां क़ुर हदीस जे मुताबिक़ सुनियूं आहिनि अल्लाह ताला पाण ॿिनी खे अमल करण तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला पंहिंजी नेकी में खुलूस पैदा फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण ॿिनी खे मुत्तक़ी बनाए अल्लाह ताला पाण खे रियाकारी खां बचाए अल्लाह ताला पाण खे हर क़िस्म जी फितने फसाद खां बचाए पाण गुनहगार आहियूं खताकार आहियूं सियाकार आहियूं उहो रब गफ़ूर है रहमान रहीम है अल्लाह पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण ॿिनी मथे रहम ने बाज फरमाए अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं पाण खे अर्श जो सायो नसीब फरमाए पाण गुनहगार खताकार सियाकार आहियूं हिन मस्जिद में जी जमा आहियूं अल्लाह ताला पाण ॿिनी खे जन्नत में ही जमा फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण ॿिनी मथे रहम फरमाए जेकी बीमार आहिनि अल्लाह उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए जेके मरी विया क़ब्रस्तान जे हवाले थी विया अल्लाह उनजी क़ब्र खे कुशादा फरमाए अल्लाह उनजी जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना